नौशर फिरोज का ख़बर शामिल कयूं पिया। मंसूर मलिक जी रिपोर्ट मुताबिक़ अदालत में पेशीअ दौरान पुटनि सां मिलण लाइ आयल 70 सालनि जे पीरसन ग़ुलाम सरवर लड़ाए अदालत जे दर वटि सदमे में दिल जो दौरो पइजी वियो, जंहिं बैदि पीरसन खे फौरी तौर भिरिया सिटी अस्पताल पहुचायो वियो, जिते हुन दम धनी हवाले कयो। उन सिलसिले में फोतीअ जे भाउ मुराद अली लड़ाए ॿुधायो त 9 ॾींहं अॻु भिरिया तालके जे शहर दरबेलो भरिसां ॻोठु कमाल लड़ाए में मखदूम ऐं लड़ाए बिरादरी जे 2 धुरनि में झेड़ो थियो, जंहिंमें मुंहिंजे 2 भाइटनि समेत 3 ॼणनि महमद बचल, नज़र अली ऐं अली हसन लड़ाए मथां ठारू शाह थाणे ते केस दाख़िल करे गिरफ़्तार कयो वियो, जंहिं बैदि गिरफ़्तार थियल 3 ॼणा पुलिस रिमांड में हुआ। अॼु सुबुह पुलिस गिरफ़्तार थियल 3 ॼणनि खे अदालत आंदो, जिते हुननि पीरसन वालिद मुलाक़ात लाइ पहुतो त मुख़ालिफ़ धुर जे मखदूम, मंजर अली, नज़र महमद, अब्दुल जब्बार उर्फ गुलज़ार, ज़ुहैब, बदरुद्दीन ऐं मखदूम सादिक खे अदालत ॿाहिरां ॾिसी हिरास में अची वियो ऐं दिल जो दौरो पइजी वियो, जंहिं बैदि असां पीरसन खे फौरी तौर ते अस्पताल पहुचायो, जिते हुन दमधनी हवाले कयो। ॿिए पासे पुलिस कानूनी घुर्जूं पूरियूं करण बैदि फोती पीरसन जो लाश वारसनि हवाले करे छॾियो, जेकी ॻोठ खणाए विया।